नमस्कार, जय झूलेलाल। मां आहियां करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। जीअं त अॼु चंड आहे, तव्हां सभिनीनि खे चंड जी वाधायूं। तव्हां मां घणेई माताऊं भेनरूं अॼु चंड ते लाल साईं जे मंदिर ऐं टिकाणे वेंदियूं। त अचो ॿुधूं था कि चंड जी छा महिमा आहे, असीं सिंधी चंड ते छो मथो टेकींदा आहियूं ऐं छा कंदा आहियूं। तव्हां सभिनी हिकु ॻाल्हि नोट कई हूंदी कि असांजे सिंधी भॼन ऐं पहाकनि में ॿेड़ी जो ज़िक्र थींदो आहे। जीअं त ॿेड़ीअ वारा अधारे मुहाणा, मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, ॿेड़ो त मुंहिंजे लाल जो पाणे तरंदो ईंदो। ऐं पाण पहाकनि में बि ॿेड़ी शब्द जो इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं त ॿेड़ी ॿुॾई ॿेड़ी तरई, छो त पाण सिंधी जल ऐं जोत जी पूॼा कंदा आहियूं ऐं जल ई जोत में ई लाल साईंअ जो वासो आहे। जॾहिं सिंध में वापारी समुंड जे रस्ते वापारु करणु वेंदा हुआ त माताऊं भेनरूं हुननि जी सलामतीअ लाइ अखो खणी ऐं ॾीओ ॿारींदी हुयूं। त अॼु बि हर चंड ते यानी ॿीज जी तिथीअ ते असीं बहिराणो ठाहींदा आहियूं ऐं ॻुझी देग बि ठाहींदा आहियूं। यानी प्रसाद में तैरी ठहंदी आहे ॻुझी देग में। पोइ पाण मंदिर में वञी मथो टेके बहिराणो रखी जोत ॿारे लाल साईं जा अॼु बि पंजड़ा ॻाईंदा आहियूं। पोइ ही बहिराणो राति जो नदीअ में प्रवाहित कंदा आहियूं। लाल साईं जी सवारी पल्लो आहे, हिन करे जो पाण बहिराणो ठाहे करे जल में प्रवाहित कंदा आहियूं। हू मच्छियुनि जो भोजन थो ठहे। तैरी अखो ॿिया बि जीव जंतु हिननि खे खाइनि था। त असां सभिनीनि सिंधियुनि जो इहो फ़र्ज़ु आहे कि अॻिते अचण वारी पीढ़ियुनि खे असां चंड रात जी महिमा सम्झायूं। हिन मां तव्हांखे हिकु नंढो भॼन ॿुधायां थी जंहिंमें तव्हांखे चंड जी महिमा सम्झ में ईंदी। महीने में हिकु ॾींहुं गुरूअ बणायो, हली साईं दर मिठा भोग लायो, हली साईं दर मिठा भोग लायो, ॾिनो जिन कणो तिन जो भरंदो भंडारो, ॾिनो जिन कणो तिन जो भरंदो भंडारो, हली साईं दर बणिजे भागवारो, आयो थई चंड जो ॾियारो, हली साईं दर मिठा भोग लायो। त इहा आहे चंड जी महिमा। जो बि सची दिलि ऐं श्रद्धा सां चंड रात जे ॾींहुं लाल साईं जे अॻियां मथो टेके थो, हुनखे ॿिए किथे बि झुकण जी नौबत नथी अचे। लाल साईं जी महर हुन ते हमेशह रहे थी। त तव्हांखे अॼु जी इहा कथा कीअं लॻी कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा। अगरि तव्हांखे वणी त लाइक शेयर कंदा ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। ॿिए वीडियो में मां तव्हांखे बहिराणो ठाहे ॾेखारींदसि कि बहिराणो कीअं ठहंदो आहे। तेसि ताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल।